नाज़रीन, असां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान थरकोल ब्लॉक 2 में तशद्दुद सबबि फ़ौत थियल पोरियत दो भील वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान मामले जी जाच जो IG पंजाब खे हुकुम ॾिनो आहे, जंहिं ते पंजाब जे हिकु DIG खे जाच आफ़िसर मुक़ररु कयो आहे। वज़ीर आज़म SSP थरपारकर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे दो भील वाक़े बाबति ब्रीफिंग ॾिनी हुई ऐं SSP थरपारकर हसन सरदार न्याज़ी ख़िलाफ़ कार्रवाई जी बि अपील कई हुई। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त वज़ीर आज़म इमरान ख़ान थरकोल ब्लॉक 2 में तशद्दुद सबबि फ़ौत थियल पोरियत दो भील वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान मामले जी जाच जो IG पंजाब खे हुकुम ॾिनो आहे, जंहिं ते पंजाब जे हिकु DIG खे जाच आफ़िसर मुक़ररु कयो आहे। वज़ीर आज़म SSP थरपारकर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे दो भील वाक़े बाबति ब्रीफिंग ॾिनी हुई ऐं SSP थरपारकर हसन सरदार न्याज़ी ख़िलाफ़ कार्रवाई जी बि अपील कई हुई।